ओम शांति। हाणे ॿ मिंट बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा निराकार ज्योतिर्बिंदु, निराकार बाप की संतान, हाणे मां आत्मा बाबा की यादि थी करा। ऐं हाणे बाबा जा मां वाक्य थी ॿुधां। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जे तन द्वारा चवनि था, मीठे मीठे बच्चे, बाप संगम ते ॿारनि खे सर्व गुणनि सां संपन्न, 16 कलाउनि सां संपन्न, संपूर्ण निर्विकारी, अहिंसक, मर्यादा पुरुषोत्तम ठाहिणा आहिनि। हिन समय ई बाबा ॿारनि खे ईअं आत्माउनि खे अहिड़ो ठाहींदो। श्री आत्माउनि में ई गुण, संस्कार, मर्यादाऊं हूंदियूं आहिनि। आत्मा ही बेगुणी थी आहे। हाणे आत्माउनि खे ई बाबा गुणवान ठाहिणा आहिनि। मिठा मिठा ॿार सम्झंदा आहिनि। हाणे सभिनि आत्माउनि जी वाणी खां परे वञण जी अवस्था आहे। सिर्फ़ु ॿुढनि जी न आहे, सभी आत्माउनि जी आहे। जेकी बि शरीर में आत्मा आहिनि, चाहे नंढे ॿार में आहिनि चाहे वॾे शरीर में, सभिनि जी हाणे वाणी खां परे वञण जी अवस्था आहे। छा? हाणे असांखे हिन दुनिया मां वञी करे सतयुगी दुनिया में वञणो आहे। हिन दुनिया खां हाणे परे असांखे सतयुगी दुनिया में वञणो आहे। उन जे लाइ असांखे पहिरों वाणी जे परे निर्वाण धाम में वञणो आहे। निर्वाण धाम में वञी करे पोइ वापसि खां असां पंहिंजे पंहिंजे समय ते हिन सृष्टि ते ईंदा। लेकिन सतयुग त्रेता में उहे ई आत्मा ईंदियूं जेकियूं हाणे ज्ञान थी वठनि, जेकियूं हाणे तयार थी थियनि। बाक़ी सभु धर्म वारी आत्मा ई द्वापर युग खां ईंदियूं। सभी ॿारनि खे वठी वञण लाइ बाबा हाणे सृष्टि ते आयो आहे। द्वापर युग खां ॿिया धर्मनि जी हिन सृष्टि ते वृद्धि थींदी आहे। हाणे तव्हां ॼाणंदा आहियो न, शांति स्थापना करण वारो बाप हाणे सृष्टि ते अची वियो आहे। शांति जो सागर वो निराकार परमात्मा हिन सृष्टि ते वापसि खां सुख शांति जी स्थापना थो करे। बाबा त सुख, शांति, प्रेम, आनंद, ज्ञान, पवित्रता, शक्तियुनि जो सागर आहे। परमात्मा में ये सभु चीजूं अथाह आहिनि। बाबा चए थो जीअं सागर में पाणी अथाह हूंदो आहे, उहो मुंहुं में सर्व शक्तियूं, गुण, ज्ञान अथाह आहे। जंहिंखे जेतिरो वठिणो आहे वठे, लेकिन वठण जी विधि छा आहे? स्वयं खे पहचान। छो जी परमात्मा शरीरनि खे ज्ञान न ॾींदो आहे। भक्ति कंदा आहियूं, भक्ति माण्हू कंदा आहिनि मुक्ति जे लाइ, असांखे मुक्ति मिले। सुख शांति जे लाइ बि माण्हू भक्ति कंदा आहिनि। जे सतयुग जो सुख ॾिठा आहिनि, उहो भक्ति कंदे समय भॻवान खां सुख शांति मांगदा आहिनि। जे सतयुग जो सुख ॾिठा ई न आहिनि, त उहा आत्मायूं परमात्मा जी यादि बि कंदियूं त उनखां शांति मांगदियूं। असां सतयुग जो सुख ॾिठा आहिनि त असां परमात्मा खां सुख शांति जी कामना कंदा हुयासीं। हाणे परमात्मा असांजी सभु कामनाएं पूर्ण करण आयो आहे। बाबा चए थो मां जीअं सभिनि जी कामना पूरी थो करां, तव्हां बि ॿार सभिनि जी कामना पूरी करण लाइ बाप जा मददगार ठहिया आहियो। लेकिन पहिरों ख़ुदि खे सर्वशक्ति गुणनि सां भरपूर करो। बाबा चए थो हिन दुनिया में त तव्हांजी कामना पूरी न थींदी, लेकिन सतयुगी दुनिया में वेंदव त उते सभु कामना पूरी थी वेंदी। त छीछी दुनिया है न, हिन छीछी दुनिया में छा कामना रखणी आहे? सभु जगह गंदी गंदाना, कहिड़ी गंदी दुनिया थी वई आहे। अहिड़ी दुनिया में कोई कामना न रखणी आहे। हाणे त हिकु ई कामना रखणी आहे कि असां परमात्मा खां सर्व गुण संपन्न, सर्व शक्तियूं, सर्व गुण, सर्व ज्ञान जो पूरो पूरो वरसो वठूं ऐं परमात्मा जहिड़ा थी वञूं। भॻवान त असां न थी सघंदासीं, लेकिन भॻवान जीअं सभिनि खे सुख शांति ॾींदो आहे, असां बि ओड़ा ठही करे सभिनि खे सुख शांति ॾियूं। जीअं बाप उहो ॿार। हाणे इहे ई कामना मन में अचे। बाक़ी हिन दुनिया में कोई छीछी कामना न रखणी आहे। छीछी दुनिया में छीछी कामनाएं थी वेंदियूं आहिनि न। हाणे त मां आत्मा हिन शरीर में वेठी आहियां, मूंखे परमात्मा खे यादि करे पूरो पावन थियणो आहे।
परमात्मा बाप मुंहिंजे लाइ पतित दुनिया पतित शरीर में आयो आहे मूंखे पावन ठाहिण, त मूंखे बि परमात्मा जो एॾी मुंहिंजे लाइ आयो आहे त मूंखे बि उहो जंहिं कम लाइ आयो आहे उहो पंहिंजे पाण खे ओहिड़ो ठाहिणो आहे, हुनजी मददगार करणी आहे, ठाहिणो आहे, सभिनि खे ओहिड़ो ठाहिण लाइ। स्वर्ग में त बाबा न ईंदो न, स्वर्ग में त सभिनि खे सुख हूंदो। बाबा त जॾहिं सभी आत्माउनि खे दुख थींदो आहे न तॾहिं दुख दूर करणु ईंदो आहे, सुख में न ईंदो आहे। स्वर्ग जा महल असांखे बाबा महलनि वारी सोने ऐं हीरे वारे महलनि वारी दुनिया बाबा असांजे लाइ स्थापना कनि। बाबा चए थो धीरे धीरे सभी माण्हुनि खे पतो लॻी वेंदो कि परमात्मा हिन सृष्टि ते ब्रह्मा जे तन में वरी खां आयो आहे। बाबा हिन दुनिया में वरी खां ईंदो आहे। पहिरियों बि आयो हुयो 5000 साल पहिरियों, हाणे वरी खां आयो आहे। बाबा चईंदो आहे मुंहिंजे लाइ कोई मां कोई पहिरीं बार सृष्टि ते न आयो आहियां। 5000 साल में हिकु बार मां ईंदो ई रहंदो आहे ऐं तव्हांखे ईअं ई ज्ञान ॿुधाईंदो आहे। तव्हां ईअं ई ज्ञान ॿुधी करे पंहिंजे पाण खे सर्व गुण शक्तियुनि सां ज्ञान सां पंहिंजी आत्मा खे श्रृंगारदा आहियो। हाणे आत्म अभिमानी ठहो, पंहिंजे खे आत्मा सम्झो। मुंहिंजी आत्मा में ई सुठा ऐं बुरा संस्कार हूंदा आहिनि। हाणे मुंहिंजी आत्मा जा संस्कार बुरा थी विया आहिनि त मां बाप खे यादि करे वापसि सुठा संस्कार धारण थी करां। आत्मा असुल प्योर पावन हुई जॾहिं परम धाम में हुई, हाणे आत्मा पतित थी आहे। पतित आत्माउनि खे वापसि पावन ठाहे करे बाबा सभिनि खे घर वठी वेंदो, हिक बि आत्मा खे न छॾंदो। चाहे कहिड़े बि धर्म में आत्मा आहे, बाबा हिक बि आत्मा खे न छॾंदो आहे, सभिनि आत्माउनि खे वापसि वठी वेंदो। शू जी बाप चए थो तव्हां हिते खेॾी खेॾी दुखी थी आहियो, मूंखे सॾु था करो, त हाणे हिन सृष्टि जी साफ़ सफ़ाई करणी आहे। साफ़ सफ़ाई कॾहिं थींदी? जेसिताईं असां आत्माऊं हिते आहियूं तेसिताईं कुझु बि साफ़ सफ़ाई थींदी त असांखे दुख थींदो न। अॼु बारिश में माण्हू एॾा कई एॾी जोर सां बारिश थी पए, केॾो नुक़सान थो थिए, त दुख थो थिए न। त बाबा चए थो मां हिन सृष्टि जी पूरी सफ़ाई मूंखे करणी आहे, हुनजे लाइ मूंखे सृष्टि खे पूरो ख़ाली करिणो आहे। त तव्हां सभी आत्माउनि जे शरीरनि खे बि हिते ई छॾिणो पवंदो, छो जे मथे त असांजो शरीर हली न सघंदो आहे न, ऐं इहे आहे बि त विकारी थी शरीर न। बाबा चए थो तव्हां सभिनि आत्माउनि खे मां हिन सृष्टि सां वापसि वठी वेंदमि, पोइ हिन सृष्टि जी सफ़ाई थी वेंदी, पोइ तव्हां वापसि खां हिन दुनिया में जॾहिं ईंदा त तव्हांखे नयो सतो प्रधान शरीर, हिन थी शरीर में असां वापसि न ईंदासीं। वापसि असांखे नयो सतो प्रधान सत्युग जी प्रकृति जीअं हूंदी, सतो प्रधान स्वच्छ सुखदाई, ओड़ी प्रकृति जो ठहियल शरीर असांखे मिलंदो। हाणे उहा दुनिया आई कीअं आई? बाबा चए थो उहा दुनिया में अचण में देरी न आहे, लेकिन तव्हां आत्माउनि खे तयारु थियण में देरी आहे। पंहिंजे खे शरीर न सम्झो, आत्मा सम्झो। मां आत्मा हिन ऑर्गन्स द्वारा हलां थी, कर्म थी करां, हिन शरीर जी कर्मेंद्रियनि खां कर्म कराइण वारी मां केरु? आत्मा। मां आत्मा ई ॾिसां थी, ॿुधां थी, ॻाल्हायां थी, हथ पेरनि सां कर्म थी करां। घड़ी घड़ी इहे यादि करो कि मां केरु आहियां? आत्मा आहियां। आत्म अभिमानी ठहो, छो जे आत्मा सम्झंदासीं त आत्मा जो संबंधी जो सदा जो आहे परमात्मा, उहो बि यादि ईंदो। ऐं पंहिंजे पाण खे देह सम्झंदासीं त देह सम्झण सां पोइ देह जा संबंधी यादि ईंदा आहिनि। आत्मा सम्झण सां परमात्मा जी यादि सदा ई रहंदी। ऐं आत्मा सम्झण सां आत्मा कंहिंखे दुख न ॾींदी आहे। हिन करे बाबा चए थो सदैव पंहिंजे खे आत्मा सम्झो। आत्मा ई अविनाशी आहे, शरीर त विनाशी आहे न। मां आत्मा आहियां, इहो ई पहिरियों पाठ पाण खे बाबा अची करे सम्झाए थो। छो जे बाबा चए थो कि इहो ई पहिरियों पाठ तव्हां भुलिजिया आहियो न, हिन करे तव्हांखे जीवन में अहिड़ी दुख अशांति थी अथव। हाणे इन ई पहिरें पाठ खे पको करो त तव्हांजे जीवन में वरी खां सुख शांति अची वेंदी। छो जी पंहिंजे पाण खे कोई भुलिजी वेंदो आहे, कोई पंहिंजी शरीर जी पहचान कोई भुलिजी वञे त उहो इंसानु भटकंदो न, दुखी थींदो, परेशान थींदो।
हुनखे ख़ुदि जे बारे में पतो कोन अथसि। उअं ई पाण भई इहे शरीर जी पहचान आहे, इहे शरीर मूंखे कंहिं ॾिनो आहे, केरु मुंहिंजा माउ पीउ आहिनि, मां हिन शरीर वारा कहिड़ो धंधो थो करां, मां स्त्री आहियां, पुरुष आहियां, कंहिंजी धीउ आहियां, कंहिंजी ज़ाल आहियां, कंहिंजो पति आहियां, इहे सभु असांखे पतो आहे। लेकिन हिन शरीर खे हलाइण वारी मां आत्मा किथां जी रहण वारी आहे, मुंहिंजो पीउ केरु आहे, मुंहिंजी आत्मा जा असली गुण छा आहिनि, मां आत्मा एतिरी दुखी छो थी आहियां, मूंखे घड़ी घड़ी दुख छो थो अचे, घड़ी घड़ी मुंहिंजो इहो शरीर बीमार छो थो थिए। इन सभी ॻाल्हियुनि जे बारे में बि असांखे पतो हुजणो खपे। मुख्य त इहा ॻाल्हि आहे न, जॾहिं आत्मा खे सम्झी वेंदासीं कि मां आत्मा ई अलाए घणा जन्म वठी करे हिन सृष्टि ते चक्कर काटां थी, मां आत्मा ई विकारनि जे वश बुरे कर्म करे आई आहियां, इन करे मूंखे दुख थो थिए, त असांखे मन में शांती थी वेंदी न, भई असांखे पतो लॻी वेंदो भई मूंखे दुख छो थो थिए, मूंखे इहो हीअं एॾो बुरो भलो छो थो चए। त बाबा चए थो पंहिंजे कर्मनि खे असां पहचानंदासीं न, त असांखे हुन दुख में बि दुख न थींदो, असां मन खे शांत करे रखंदासीं। त इन करे इहे सम्झाइणी ॾाढी ज़रूरी आहे, इहो पको करणु ॾाढो ज़रूरी आहे कि मां केरु आहियां ऐं मुंहिंजो केरु आहे। भोजन आदि खायो था, कुझु बि करो था, लेकिन बाबा जी यादि में पको इहो निश्चय हुजणो खपे, उहो ई असांजे बाप टीचर गुरू आहे, इहो पको करिणो आहे। हाणे तव्हां सम्झिया आहियो न कि असां जेकी यादि पिया करूं, द्वापर युग खां जेकी यादि पिया करूं, हुनजो असली नाम रूप छा आहे, हाणे असां ॼाणियो आहे। त बाबा चए थो हाणे जेको ॼाणियो अथव उनखे स्वरूप में लायो। हाणे परमात्मा जो असांखे यथार्थ परिचय मिलियो आहे, त हुन परिचय सां हुनखे हुन रीति यादि करो त तव्हांखे फ़ाइदो बि मिले। अञा ताईं त असां भॻवान खे यादि कंदा हुआसीं, लेकिन सम्झी करे न यादि कंदा हुआसीं न। लेकिन हाणे बाबा चए थो जेको परिचय मिलियो अथव कि मुंहिंजो रूप निराकार ज्योतिर्बिंदु, मां परम धाम जो रहण वारा, तव्हां आत्माउनि जो पीउ आहियां, मां हिन समय सृष्टि में हिन ब्रह्मा जे तन में अची करे तव्हांखे ज्ञान थो ॾियां, मां ज्ञान जो सागर आहियां, सभिनी सृष्टि ते जेतिरी बि आत्मायूं आहिनि उन्हनि जो पीउ मां आहियां, तव्हां सभु आपस में भाउ भाउ आहियो। इन पहचान सां असांखे भॻवान खे यादि करणो। भॻवान असां जेके पंहिंजो शरीर न हुजे, ऐं जेके बि पंहिंजो शरीर हूंदो आहे उहो देहधारी देवता हूंदो। त बाबा चए थो हिन वीचार परिचय सां यादि कंदव त कुझु फ़ाइदो बि थींदो न। अञा ताईं त असां बिना परिचय से अलाए कंहिंखे भॻवानु सम्झी पूॼूं पिया, उन्हनि खे यादि पिया करूं, पोइ दुख दूरि न पियो थिए, पोइ कंहिंखे बुरो चईंदा आहियूं, भॻवान खे। कुझु बि ग़लति थियो त असां भॻवान खे ग़लति था चयूं। उन समय तव्हां पंहिंजे गुरूअनि खे या देवी देवताउनि खे बुरो छो न चईंदा आहियो, उन्हनि जे लाइ छो न चईंदा आहियो जेकी गुरूअ जी मर्ज़ी। तव्हांखे बीमारी थिए थी त जेकी भॻवान जी मर्ज़ी, भॻवान जो हुकुम हूंदो। जॾहिं तव्हां पंहिंजे गुरूअनि खे देवी देवताउनि खे भॻवान था सम्झो त ईअं ई चओ न, जेकी असांजे गुरूअ जी मर्ज़ी, जेकी असांजे हिन देवी देवताउनि जी मर्ज़ी, पोइ मथां वारे खे छो था चओ था। इन करे सम्झी करे असांखे सभु कुझु मुख सां चइणो आहे। इहो ई न जेको वॾा चवनि था बसि सच सच करे हलो। वॾा त सही आहे, उन्हनि ग़लति चयो, तव्हां बि ग़लति चयो, ॿिन्हिनि जे मथां पाप जो बोझ चढ़ियो न। उन्हनि चयो भॻवानु सर्वव्यापी आहे, तूं में बि मूं में बि आत्मा सु परमात्मा। असां बि चयो, असांजा वॾा चई आहे आत्मा सु परमात्मा, मूं में ई परमात्मा आहे। ऐं असां कंहिंखे गारियूं था ॾियूं, कंहिंजे लाइ बुरो था सोचूं, कंहिंखे बुरो था ॻाल्हायूं, कंहिंजे लाइ बुरो करूं था, त इहे पाप चढ़ी वियो न। असां बुरा कर्म करूं था ऐं असां चऊं था असां में भॻवानु आहे, छो जी वॾा चई आहे। हाणे उहो चई आहे, उहो दुख भोगनि था हिन जे लाइ। बाबा चए थो तव्हां बि जीवन में हिन करे बि दुख भोगंदा आहियो, छो जी तव्हां मूंखे कण कण में हिकु ॿिनि में ठोके छॾियो था न, बुरो कर्म करो था ऐं चओ था की तव्हां में मां आहियां, आत्मा सु परमात्मा आहे, त पाप चढ़ी वियो न असांजे मथां। त हिन करे हाणे हर हिकु ॻाल्हि खे सम्झो, जेको बि कोई चए थो हुन ते सत सत न चओ, हा भई इहो बि सच आहे, इहो बि सच आहे। बुद्धि त सभिनि खे मिली आहे न, आत्मा में मन बुद्धि संस्कार सभिनि खे आहे, सभिनि खे पंहिंजो पंहिंजो मन बुद्धि आहे, संस्कार आहिनि। त पंहिंजी बुद्धि जो हाणे इस्तेमालु करो। बुद्धि तव्हांजी बुद्धि में तालो लॻी वियो अथव हाणे,
शुजी असां एॾा बुरा कर्म कया आहिनि, एॾो भॻवान जे लाइ बुरो भलो चयो आहे, तॾहिं असांजी बुद्धि खे तालो लॻी आहे। हाणे हुन ताले खे खोलण लाइ परमात्मा खे वापसि यादि करणो पवंदो, त असांजी बुद्धि जो तालो खोलंदो। असां ईश्वर जी संतान आहियूं न, आत्मा घणे समय खां परमात्मा खां अलॻि रही आहे। हाणे उहो ई परमात्मा आत्माउनि सां मिलण आयो आहे, शांति धाम सां हिन सृष्टि ते आयो आहे। केॾी परे आहे शांति धाम, हिन सृष्टि चक्कर खां परे, चांद तारे सूर्य खां परे, फरिश्तनि जी दुनिया खां बि परे, उहो निराकारी दुनिया आहे। बाबा चए थो हुन दुनिया में कोई बि रॉकेट एरोप्लेन आदि पहुची न सघंदो आहे। बाबा चए उते वञण लाइ एतिरो पेट्रोल बि त खपे, ऐं उते वञण लाइ हुनजो रास्तो बि त पतो हुजणो खपे न, कि आख़िर आहे छा, हिन खां मथे छा आहे। त उहो त असां पंहिंजे मन ऐं बुद्धि सां वञी सघंदा आहियूं। हाणे असां हिते वेठे वेठे कहिड़ी बि जॻह खे यादि करूं त उते पहुची वेंदा आहियूं न। ईअं ई असां बि हिते वेठे वेठे मन सां सोचंदासीं, बुद्धि सां असां चित्र ध्यान में ॾींदासीं, हा भई हिन सृष्टि खां परे मथे परमात्मा निराकार ज्योतिर्बिंदु परम धाम में आहे ई सही मुंहिंजो बाप। तॾहिं असांखे मन ऐं बुद्धि सां असां हिते वेठे वेठे बि परमात्मा सां मिली सघंदा आहियूं। भक्ति मार्ग में त भॻवान सां मिलण लाइ केतिरी यात्राएं वग़ैरह कंदा आहिनि, केतिरो ख़र्चु कंदा आहिनि, शरीर खे केतिरी तकलीफ़ ॾींदा आहिनि, त बि चईंदा आहिनि चइनिनि तरफ़ फेरा लॻाया तॾहिं बि तोखां दूर रहियसि। दूर रहे मतिलबु मिलियो थोरी, भॻवान हिन धरती ते थोरी रहंदो आहे। भॻवान निराकार परमात्मा त परम धाम में रहंदो आहे। उते वञण लाइ आत्मा खे पहिरियों पाप धोइणा आहिनि, पंहिंजे जेका सभु हिसाब किताब आहिनि उहो चुक्तू करिणो आहे, आत्मा खे बिल्कुलु सुतो प्रधान ठाहिणो। त बाबा चए थो हाणे आत्मा पंहिंजे पाण सुतो प्रधान न ठही सघंदी आहे, न ही आत्मा कोई गंगा स्नान करे या पाठ पूजो करे या भक्ति करे आत्मा सुतो प्रधान न थी सघंदी आहे। आत्मा खे सुतो प्रधान केरु ठाहे सघंदो आहे? सिवाय परमात्मा जे। जेसि ताईं परमात्मा हेठि न ईंदो, इहो ज्ञान सभिनि खे न ॾींदो कि पंहिंजे खे आत्मा सम्झी मूंखे निराकार रूप में यादि करो, तेसि ताईं आत्मा इहो पावन न थी सघंदो आहे। पावन अर्थात शुद्ध। छोकी अञा ताईं त असां भॻवान खे निराकार रूप में त कॾहिं यादि ई न कयो पंहिंजे खे आत्मा सम्झी करे। इहे त बाबा असांखे अची करे ॿुधायो अथई, शुजी असांजे मथां पापनि जो बोझ ॾाढो आहे, ऐं सभई मनुष्य हाणे प्रयत्न थी करनि कि असांखे मोक्ष मिले, मुक्ति मिले, शांति मिले, बसि। त बाबा त इन करे मां हाणे आयो आहे तव्हांखे रास्तो ॿुधाइण। मोक्ष त तव्हांखे न मिलंदो, थोरे समय जे लाइ आत्मा हिन सृष्टि जे में जेको पार्ट वॼाए थी, इन पार्ट सां परे शांति धाम में रही सघंदी आहे। उन जे लाइ आत्मा खे मथे वञिणो पवंदो, पंहिंजो देह जी संबंध पदार्थ वस्तु आदि सभिनि खे छॾे करे आत्मा खे मथे हलणो पवंदो। मथे कॾहिं हली सघंदी आत्मा? जॾहिं हितां जो सभु हिसाब किताब चुक्तो थी वियो, आत्मा हिकदमि पावन स्वच्छ थी वेंदी, तॾहिं ई उहो परमात्मा सां गॾु ई मथे हली सघंदा आहियूं। ईअं न असां पावन थी वियासीं, बाबा असांखे ज्ञान ॿुधाईंदा हाणे असां अकेला वञूं, न, परमात्मा ई असांजो गाइड ठहींदो आहे, असांखे रास्तो ॿुधाईंदो आहे मथे किथे। उन्हनि सां गॾु ई असां मथे हली सघंदा आहियूं। पोइ ईंदा वापसि हेठि पंहिंजे समय ते आहियूं। मथे वञण लाइ परमात्मा हेठि ईंदो आहे असां सभिनि खे मथे वठी वञण लाइ। लेकिन जॾहिं मां आत्मा मथां खां हेठि ईंदी आहियां, चाहे सतयुग में अचां, चाहे त्रेता में, चाहे द्वापर में, चाहे कलयुग में, त पंहिंजे पाण ई मूंखे संकल्प ईंदो आहे। ईअं न कि मथां बि मूंखे भॻवानु चए हाणे तुंहिंजो पार्ट थी तूं वञ, न, हुते पहुची वञण खां पोइ मुंहिंजो आत्मा खे पाण ई संकल्प ईंदो कि हाणे सृष्टि ते मूंखे पाठ वॼाइण वञिणो। जीअं भॻवान बि चईंदा न, जॾहिं मुंहिंजो पाठ शुरू थींदो आहे त हुन समय मूंखे संकल्प ईंदो आहे कि हाणे मूंखे हिन सृष्टि ते हेठि पाठ वॼाइण वञिणो आहे। ईअं कोई मां तव्हांजे बुलावे सां बि न आहियो, मां त पंहिंजे समय ते एक्यूरेट टाइम ते मथां खां हेठि ईंदो आहे ब्रह्मा जे शरीर में। उनजे शरीर में अची करे नए धर्म, नए युग जी स्थापना जो कार्य जे लाइ इहे ज्ञान ॿुधाइण शुरू कयो। मां कोई शास्त्र आदि खणी करे न ॿुधाईंदो आहे, मूं में ज्ञान आहे ई सी, मां जीअं ई मथां खां हेठि ईंदो आहे ऐं ज्ञान ॾियणु शुरू करे छॾंदो।
बाबा चई तो मां जॾहिं ईंदो आहे त ॾिसंदो आहे हिन समय त तव्हां सभु विकार में थी करे हिकदमि कारा कोयला थी विया आहियो। आत्मायूं हिकदमि कारी कोयलो थी विया आहिनि। कृष्ण खे कीअं कारो कोयले जहिड़ो ॾेखारींदा आहिनि, छो जे कृष्ण जी आत्मा बि विकारनि जे वश थी करे अहिड़ी थी आहे, त उन सां गॾु उनजी पूरी राजधानी बि अहिड़ी थी आहे। सभु धर्म वारी आत्मा हिकदमि कारो कोयलो जीअं थी वियो आहे। हाणे अहिड़ी कारी आत्माउनि खे मां पावन थो ठाहियां, कीअं? हिन ज्ञान सां, शक्तियुनि सां, गुणनि सां उन्हनि खे भरपूर करे। त आत्माउनि खे पावन ठाहिण में ईअं त मां हिकु सेकेंड में सभी आत्माउनि खे पावन ठाहे छॾां, लेकिन छो जे हाणे नई दुनिया जी स्थापना करणी आहे, त कहिड़ी आत्मा नंबर 1 पंहिंजी महिनत सां गोरो ठहींदी, पंहिंजे पाण खे साफ़ कंदी, मूंखे यादि करे उन अनुसार उन्हनि खे सतयुग में पद मिलंदो। छोकी सतयुग जी दुनिया में बि त सभु प्रकार जा माण्हू खपनि। हाणे मां हिकु बार में ई सभिनि खे पावन ठाहे छॾां त हुते केरु वॾो वेहींदो, राजा रानी जी गद्दी ते वेहींदो, केरु उन खां नंढो प्रजा दास दासी ठहींदी। उनजे लाइ मां तव्हांखे चवां थो, इहा महिनत ख़ुदि ई करो। मां तव्हांखे ज्ञान ॾियां थो कि तव्हां हिन रीति आत्मा तव्हांजी साफ़ थी सघंदी आहे, तव्हांजा दुख दूर थी सघंदा आहिनि, तव्हां पंहिंजे स्वभाव संस्कार खे परिवर्तन करे सघंदा आहियो। लेकिन करणो न करणो इहो त तव्हांजे मथां आहे न। बाबा त सिर्फ़ु तरीक़ो ॿुधाईंदा। हाणे अगरि असांजी इच्छा आहे, असां करणु चाहींदा आहियूं, त असां ख़ुदि महिनत करूं। महिनत बि छा आहे? सिर्फ़ु स्वयं जे शरीर खे भुलिजणो आहे न। शरीर खे छॾिणो बि न आहे, जंगलनि में बि न वञिणो आहे तपस्या करणु। शरीर जे भान खे भुलिजी करे मां आत्मा हिन शरीर द्वारा कर्म करायां थी। इन रीति जीअं बाबा चए थो, जीअं हथ में कोई मशीन हूंदी आहे त असां मशीन खां कर्म कराईंदा आहियूं न। कोई बि मशीन अगरि हथ सां हलायूं त हले थी, हलाइण वारी हथ आहे, हथ हुन मशीन खे हलाए थी। ईअं ई मां आत्मा हिन शरीर खे हलायां थी। इन रीति शरीर सां कमु कढो। मां ये शरीर मुंहिंजी जीअं त मशीन आहे, हिन मशीन खे मां आत्मा हलायां थी। करण करावनार बाप, करणहार मां आत्मा ठही करे हिन शरीर खे हलायां थी। अखियुनि सां ॾिसां थी, कननि सां ॿुधां थी, मुख सां ॻाल्हायां थी, कर्म करां थी। इन रीति आत्म अभिमानी स्थिति में जेतिरो रहंदासीं परमात्मा जी यादि में, त असां पावन थींदा वेंदासीं। छा मीठे मीठे सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग रूहानी बाप जी। असां सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। वरदान आहे, अनादि स्वरूप जी स्मृति द्वारा संतुष्टता जो अनुभव करण वारा ऐं कराइण वारा संतुष्ट मणी ठहो। मां आत्मा असुल में निराकार आहियां। पोइ मां आत्मा सतयुग में देवी देवताउनि जहिड़ो शरीर वरितो, त उते मां देवी देवता कहलाईंदी आहियां। पोइ द्वापर युग खां मां आत्मा विकारनि जे वश, पोइ मुंहिंजो विकारी शरीर मूंखे मिलियो। हाणे मां आत्मा परमात्मा जो ज्ञान ब्रह्मा जे मुख सां ॿुधां थी, त मां हाणे ब्रह्मण आहियां। इन रीति पंहिंजे पाण खे यादि ॾियारियो कि हाणे मां केरु आहियां, मूंखे छा भॻवानु नई ॻाल्हियूं ॿुधाए थो ऐं हिननि सां मूंखे छा फ़ाइदो थो थिए। असां रोज़ु ॿुधूं था त छो था ॿुधूं? आख़िर मन खे छा थो लॻे? अंदरि मुंहिंजे आत्मा खे छा सुख थो मिले, छा शांती थो मिले जो मां रोज़ु इहे ॿुधां थी? पंहिंजे पाण खे हाणे पंहिंजे पाण खां पुछो, उनखे ॼाणो। इन रीति असां जेको बि असांजे मन में उत्तर ईंदो, हा भई इन करे मां इहे सभु ॿुधां थी, मूंखे शांती थी मिले, सुख थो मिले, त असां जॾहिं ख़ुदि घड़ी घड़ी यादि कंदासीं असांखे कहिड़ियूं कहिड़ियूं नई नई ॻाल्हियूं बाबा ॿुधाई अथई, त असां बि ख़ुशि रहंदासीं, संतुष्ट रहंदासीं ऐं ॿियनि खे बि ॿुधाए करे उन्हनि खे बि ख़ुशी ॾींदासीं। भई परमात्मा अॼु इहे ॻाल्हियूं चई, ईअं चई, मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधण सां इहो फ़ाइदो आहे, तव्हां बि ॿुधो त तव्हांखे बि फ़ाइदो मिलंदो। स्लोगन आहे, बाप समान ठहिण लाइ सम्झणु, चाहिणु ऐं करणु, टिन्हिनि में समानता हुजणी खपे। भई अगरि असांखे शिव परमात्मा जहिड़ो ठहिणो आहे, परमात्मा त न ठही सघंदासीं,
परमात्मा जे गुण संस्कार न जेको बि कर्म करे थो न जे कार्य में मददगार थियणो आहे त असांजो जेको सम्झणु आहे असां जेको चाहियूं था ऐं जेको करूं था न उहो सभु समान हुजिणो खपे। असां सम्झूं त कुझु ॿियो था लेकिन मन में चाहना कुझु ॿी हूंदी आहे ऐं कंदा कुझु ॿियो आहियूं। लेकिन असां जेको हाणे सम्झूं था ओड़ी ई चाहना बि असांजी हलणी खपे, ओड़ो ई पोइ असांखे कर्म में बि अचिणो आहे। छा ओम शांति।